दुआ कयो अल्लाह साईं अब्दुल समद खे सेहत से अब्दुल कयूम खे सेहत दे अल्लाह इन हाली जी शरीफ के रहमत जो ककर बना इंडड़न जा असां मुरीद नौकर खुदा जो कसम हिकिड़ो इंडड़ फ़कीर हुयो जंहिं असांखे तौहीद जी वाट वठाई फ़कीर हो फ़कीर खुदा जो कसम अज वञो हाली शरीफ साईं वेचारे जी कबर कच्ची खुदा जो कसम ऐं साईं जी मलफूज़ हाथ पढ़ो छा चई पुट हाफ़िज़ महमूद असद मुंहिंजे कबर खे कचो रखिजो मुंहिंजे कबर खे पिनण जी गोदड़ी न बनाइजो हे खुदा जो कसम मूं भी लखें पीरन जी मलफूज़ात पढ़ी साईं हमादुल्ला जड़ा लफ्ज़ फरमा मुझे कबर के कच्चो रखिजो मुझे कबर के पिनण जी गोदड़ी न बनाइजो माता के अल्लाह जे हवाले करे तो वञा नारे तकबीर नारे तकबीर शाने हजरत हालेजवी शाने हजरत हालेजवी हजरत साईं अब्दुल समद साहब हजरत मौलाना साईं अब्दुल कयूम हालेजवी साहब जिगर गोशे हजरत हालेजवी साईं गुलामुल्लाह हालेजवी साहब नारे तकबीर लखे मानन जो बुजुर्गन जो गादी नशीनन जो खुदा जो कसम मलफूज़ात पढ़ी आ पर ये लफ्ज काथे ना पुट मुझे कबर के कच्चो रखिजो लफ्ज ॾिस खुदा जो कसम जट त चवंदा न कुब्बा कोन्हनि के कुब्बा शरीयत में जायज़ कोन्ह जे साईं हमादुल्ला असांखे मोकल ॾिया ना खुदा जो कसम सोन जो कुब्बो ठहरायो पर हम छलेगा शरीयत में मन हुज़ूर फरमा ला तजल कबरी वसनैया मुझे कबर के सज्जे जी जाए न बनाइजो असांजो नबी तो जाए ऐसे हमादुल्ला छा पियो चए मुझे कबर के कच्चो रखिजो मुझे कबर के पिनण जी गोदड़ी न बनाइजो मां तव्हांखे अल्लाह जे हवाले कयूं थो वञा हाफ़िज़ महमूद असद तू दरगाह संभाल जा फलाना तू तालिबन जी खिदमत कजा क़यामत में रब मुझे बारे में पूछे त चइजो हमादुल्ला मस्जिद में वेठो हूंदो पोइ नियत अलाए कहिड़ी मुझे बारे में अल्लाह पूछे चइजो मस्जिद में वेठो हूंदो पोइ नियत अलाए कहिड़ी हूंदी खुदा जो कसम कंहिंजे बि मलफूज़ात में इहे लफ़्ज़ न आहे असां इन दरगाह जा मुरीद असांखे अल्लाह जो दर ॾेखारे साईं हमादुल्ला फ़कीर ते न थिया त असांजा वॾा त मुशरिक थी मरी वञनि ऐं मुशरिक जन्नत में न वेंदो खुदा जो कसम इन्नमल मुशरिकून नजस मौलवी बशीर जलसो खुदा जो कसम कंहिंजे ज़िद में न रखियो आहे कंहिंखे बेइज़त करण लाइ न रखियो आहे खुदा जो कसम बस असां तव्हांजा ख़ैर ख़्वाहूं त तव्हां जहन्नम खां बची केॾी वीचारे मेहनत कई आलम लाइ गाॾियूं कयूं अथई देगियूं लाथो त उतां सांगन मां कार इंतज़ार में बीठी आहे मां त जवाब उन ॾींहुं मेरान वटि आयो मां जवाब ॾिनो मां नथो अची सघां मुंहिंजा पोइ जलसा मूंखे मौलवी साले अचो साईं सऊदीअ में एसन पर चवंदा आहिनि ॻोठ ॻोठ छा कंदे हिते बिजली कान्हे असुली वतो न अब्बा हिते अथसि न सांघन जा बंगला ॾिसी पंहिंजो असली ॻोठ विसारियो अथव बेटा ही तो चए हैफ तुनी होए वतन जिन विसारियो असांजो असली वतन जन्नत आहे खुदा जो कसम बेटा ही छा थो चए केचा केची आया ही पिणु केच संदन केच चइबो आहे असुल ॻोठ खे सिंधिया ही न ॼाणा हो त अरबी पिया पुछनि बेटा ही थो चए चंड चवाए सच जी मठी मूर न भाए कॾहिं बिरी सनड़ो कॾहिं बिरी गच जे मुंह में बरई मच परतो में नाहे पेशानी पिरी सुम्मा सजदा सुम्मा रजा इल समाइल अव्वल
वस्सानिया वस्सालिसा वर्राबिया वल्खामिसा वस्सादिसा वस्साबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह। आशिक़े रसूल ॾाढियां जो सुभान जोर सा मदीने वाले जा आशिक़ बैयत बुलंद करे जाओ बैयत बैयत तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आले इब्राहीम सैयद तुझे अवल नाम अलाह जो हीअं मंझि हंडा पाए पांदगीचीअ में ॾोह ॾमर बख्शा कावड़ गुस्से कूड़ खां पंहिंजी जान बचा इश्क अरबिया जाम सां रखी नींह निभा पर मिठो नाम मुहम्मद जो रग रग मंझ रचा। असांखे जान मिली मोहम्मद जे सदके माल मिलियो मिठे मोहम्मद जे सदके रमज़ान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके कुरान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके ईमान मिलियो मिठे मोहम्मद जे सदके कच्चे वारा असांखे रब मिलियो मिठे मोहम्मद जे सदके बिना हुब्बा हबीब जे बंदगी बेकार मोहम्मद जे मोहब्बत का सवा न नमाज़ा न रोज़ा न हज्जा न ज़काता न खैराता जन्नत मोहम्मद जे कदमन में। रोज़ा सभिनी खे मिलिया रमज़ान असांखे मिलियो किताब सभिनी खे मिलिया कुरान असांखे मिलियो ॾींहं सभिनी खे मिलिया जुमो असांखे मिलियो रातियूं सभिनी खे मिलियो शब क़दर असांखे मिली नबी सभिनी खे मिलिया पर नबीअनि जो सरदार मिठो मोहम्मद असांखे मिलियो आहे। नबी से जुम्मे जो वाइस पे आखिर साहबी उठी भी जो कि मत साथ या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं ईंदी फरमाए तो क़यामत जी तैयारी कहिड़ी कई आहे हमारी नमाज़ूं घणियूं कोन आहिनि हज घणा कोन आहिनि उमरा घणा हिकिड़ो अमल आहे मुंहिंजी तो मोहम्मद सां ॾाढी मोहब्बत आहे नंढा न वॾा पान फरमाए केतरी मोहब्बत कि अबे खां वधीक अम्मा खां वधीक मिल्कियत खां वधीक घर जान खां वधीक मोहम्मद मांखे प्यारो आहे वध में वध जान प्यारी खुदा अल्लाह पर साहबी छा जो या रसूल अल्लाह मूंखे जान खां वधीक मोहम्मद प्यारो आहे। ईमान नशे जो नालो अथव असां त ज़ाल जे जो हथियार फिटा कयूं वेठा आहियूं तव्हां कचे वारनि जी ॻाल्हि नथो कयां पके वारनि जी ॻाल्हि असां नबी थो जे ॾाढ़ी रख ज़ाल थी जे ॾाढ़ी रखे त ॿोहारा ठोकींदी ॾिसूं त मुसलमान कहिड़े पासे थो वञे नबी थो जे टीवी घर में न हुजे माई थी जे या टीवी हूंदई या बीवी हूंदई नबी तो शादी में ढोल न बजाओ ने जो चाचो तो चे ढोल न बजाएंगे मां भक्त न खाएंगे किसों का चाचा है प्यारो थी या नबी प्यारो था इतने इम्तिहान हुज़ूर फरमायो अल मरउ मन अहब्बा ये मूंसां एॾो प्यार थी त क़यामत ॾींहुं मां मोहम्मद सां कठे जन्नत ॾे रवानो थी जान खां वधीक नबी प्यारो हुज़ूर जी हर अदा निराली आहे हर अदा हज़रत बिलाल साईं तो फरमाए मां आज़ान ॾिनी नबी साईं आयली पिया सुन्नत पढ़ियूं अखि लॻी अथनि निंड वठी मुझो साईं जमायत अची वई आहे मस्जिद भरिजी वई आहे अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह या रसूल निमाज़ जो टाइम थी वियो साईं जे निंड मां उथिया सीधा मुसल्ले ते निमाज़ पढ़ायूं सलाम मरायूं अञा मुसल्ले ते वेठा ई हा त सुणे बिलाल जो साईं तहां निंड पिया हो वधू कोन कयो पर फरमाए बिलाल तहां जी निंड बि आहे मोहम्मद जी निंड बि आहे या रसूल अल्लाह तहां जी निंड कहिड़ी आहे पाण फरमायूं तनाम ऐना या वला यनामु कल्बी मुझो अखियूं निंड कन्यूं थी दिल मौला जो ज़िक्र कंदी थी जंहिंजी दिल सुजाग हुजे उन जो वज़ू न भॼंदो
अल्लाह क्यों देना चार शयूं ॾिसजो काबतुल्लाह खे ॾिसजो रोज़े रसूलुल्लाह खे ॾिसजो औलिया अल्लाह खे ॾिसजो कलामुल्लाह खे ॾिसजो अञा पंजी शइ ॿुधायां पीउ मां जे चेहरे खे ॾिसजो केॾा सोहणा आहे नाम मुहम्मद मेरी दिल दी तार हिलावे ॾोही चप चुमदे जॾहिं नाम मुहम्मद आयो मां थी चए जंहिं महिल महबूब ॼमनि पिया मैं अहिड़े खीमे में पई आहियां मां वटि तेल कोन्हे जो मां ॾीओ ॿारियां गुरबत जे करे नबी साईं जावा एॾो नूर खीमो रोशन मको रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर रोशन वेठी त मके में पर शाम जो माड़ियूं मां आमना पंहिंजे अखियुनि सां ॾिसां बेटा ही तुझे खणी नेण खुमार मां जा कयाई नाज नजर सूरज शाखूं झकियूं कयूं कूमाणू कमर तारा कतियूं ताए बुतिया देखी दे दिल पर झको थियो जोहर जान बजे त जमाल असा ऐं ॼावा कीअं है मुझे वक़्त कोन्हे खुदा जो कसम ॼावा कीअं ॼमण सां सिर सजदे में आंगुर जो इशारो मथे छा पिया चवनि ला तसजुदो हाणे सदा सिज जाना बाह जाना बुतन जाना पीरन फकीरन जाना सजदा उन रब जा कजो जंहिंमां मुहम्मद खे पैदा कयो आहे मेराज जो पैगाम झंडी न जुलूस न हलवे जी देग न अच तोखे जमीयत वारो ॿुधाए मीलाद जो पैगाम पंहिंजे हथनि खे ज़ुल्म खां बचाओ पेरनि खे नाफरमानी खां बचाओ जिंदगी के बिदत खां बचाओ पेट के हराम खां बचाओ अखि के बेहयाई खां बचाओ अकीदे के शिरक खां बचाओ जिंदगी के बिदत खां बचाओ जमण खां वठी मरण ताईं मुहम्मद जो गुलाम हौज़े कौसर ते मां मुहम्मद तुझे इंतजार डाडिया न था जो सुना सुजानो पंहिंजे रब के जमीयत उलमा इस्लाम जी दावत आई है खुदा जो कसम चौथा सासा बिड़ो चौथा तबलीग जमात वारन के मस्जिदन में कढो छो असांजे शहीद बाबा के ता गोलियों हणी शहीद कयो केड़ो जुर्म असांजो जुर्म ही हुआ जो असां के अकेले अल्लाह की दावत रकीबों ने रपट लिखवाई है जा जा के थाने में कि अकबर नाम लेता है खुदा का इस जमाने असां जमीयत वारन जो डो ही हो खुदा जो कसम असां मौलवी पढ़ंदा एको साउंड घरायो शामियाना हणायो देगियूं लायो केॾो वॾो इंतजाम कयो असां बशीर महर जो साद गोठ वारन अल्लाह जो उम्र में बरकत अल्लाह इनके अस्पतालों को बचा कोर्टों को बचा थानन को बचा कबैली झेड़न को बचा रोड हादसन को बचा नेज़े पे सर था जुबां पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन नाने के दीन पर हर चीज वारिदी कुछ भी न अपने पास बचाया हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन इधरी असायो अली कारी हो कुरान असां वटा अली हाजी हो काबो असां वटा अली निमादी हो मस्जिद असां वटा अली दीनदार हो दीन असां वटा अली जो बचड़ो मुझो मौला हुसैन सदे में शहीद थियो मुझो कायद शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद थियो सिर सजदे सामान असां वटा तो छाते छितो थियो जिको कुकड़ विढ़ाए कुत्ता विढ़ाए शराब पे मेला कराए रंडियो नचाए खजरा नचाए जो हैदरी नाए हैदरी वो जिको मोहम्मद जे रब जी नमाज पढ़े नमाज असां पढ़ो हैदरी तू करबला वारो कुरान असां वट लेकिन सां यारी हुंदी न नेक थींदो नमाजन सां यारी नमाजी कुरान वारन सां यारी तो कुरान जो कारी चोरन सां यारी चोर धाड़े सां यारी धाड़े कोकड़न सां यारी तो कुकड़ बगल में कैसा भी जुल्म न क्यों
ये जे सारा कामरेट चवंदा न इस्लाम जुल्म क्यों है, इस्लाम जुल्म क्यों है? केड़ो इस्लाम जुल्म क्यों? इस्लाम चे तो जानवर ते भी जुल्म न क्यों। हजरत उमर फरमाए तो दरिया फरात ते नदी ते कुत्तो मरी वियो बुख ते पुछा उमर खां थी तेला केदा बार थर में मरी व्यान बुख दे आएगा नाम राजा के परवाह एडियो बरसात जो पयो शहर में घर गिरा पेट्रोल महंगो जो ना मुरादरी जाके गड्ढा गाडो कराई दिया त जी संगन जो दौरो करे असां जो मुल्क तरक्की न कंदो मां ॿुधायां छाजे करे ख़बर अथव छाजे करे तरक्की न कंदो ॿुधायां सॼो मुल्क हले तो अंगूठे ते छा ते अंगूठे ते अब शनाख्ती कार्ड ठहराइणो आहे अब नई सिम कढाइणी आहे अब वोट ॾियणो आहे अब बाइक में अकल मास्टर ड्यूटी ते वेंदा अब ड्यूटी बायोमेट्रिक अगे अञा पढ़ाईंदा हाणे पढ़ाइण खां या बायोमेट्रिक शुरू की अथव यूसुफ अलैहिस्सलाम खां नथा मज़ो कयो सुभान अल्लाह जो तमाम 4 ॻाल्हियूं मज़े थे साइंस तरक्की कई आहे छाजी तरक्की कई आहे साइंस इस्लाम तरक्की कई आहे तुम्हारी साइंस तरक्की करे करे जहाज ठाहियो जहाज में 3 शयूं खपनि पायलट खपे इंजन खपे पेट्रोल खपे जहाज न हलंदो पर सुलेमान अलैहिस्सलाम जो जहाज न पायलट न इंजन न पेट्रोल कुरान में लिखियल आहे गुदुवो हा शहर वरवाओ हा शहर सुबह जो भी महीने की मंजिल पे करे शाम जो भी महीने की मंजिल पे करे मुझे तुम्हारी साइंस बस कर कामरेट पर हजरत उमर जुम्मे जो खुतबो पियो दे हक लखी या सारिया अल जबल या सारिया अल जबल न मोबाइल न सिम न इजी लोड 300 मील परे हवा उमर जो आवाज खयो पियो न था जो सुभान अल्लाह मजो ही न था जो जोर से उमर खुदा जो कसम हजरत उमर दरिया पे पहुतो दरिया कहां के दरिया तंग क्यों आ दरिया ते पहुतो जमात वठो पियो वने हजरत उमर से दरिया भरिया डेरी भी कोने मामन जो से दरिया तारा छा क्यों हलणो भी जरूर आ के बक मखियो बा 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 बिस्मिल्लाह पढ़ो मोहम्मद जो कलमो पढ़ो लई पो दरिया पैर पिसे तो उमर जवाबदार बिस्मिल्लाह पढ़ो लई पिया सजो दरिया पार एक एक खां पुछे काशे गिरी जगोन हिकड़े जो से मुझो प्यालो गिरी पियो पानी पीण वालो ठीक करे जो ठया हजरत उमर से मोठो पोई दे दरिया आगे जे अरे दरिया प्यालो वापस कर न त क़यामत जेडी मोहम्मद वठ मयारी कंदो साए दरिया में एक छोली बी छोली टी छोली चे उमर खण प्यालो प्यालो बाहर अची किरो चे क़यामत जेडी मोहम्मद वठ माखे मयारी न कजाए कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे ये जहां चीज है क्या लोह कलम तेरे दरिया हतो ते दाह दींदसनी हकियामत हजरत यूसुफ अन्न पे बरा एकड़ो छोकरो हिकड़ो दफो अन्न वठियो वरी बियो दफो आयो पुट बदी सिर्फ अखियों ज़ाहिर यूसुफ अलैहिस्सलाम हथ मां समझी जे सवेल वठी वे वरी छो आयो जैसे मां मुंह खोलींदम तो डबल ॾियणो पवंदी के भले मुंह खोली जे मूंखे कोन था सुञाणो जे न जे मां उहो छोकिरो हाँ जॾहिं तव्हां ते इल्ज़ाम लॻो न मूं तव्हांजी पाकाई बयान कई वशहिद शाहिद मिन अहलिहा उन जो ज़िक्र कुरान में यूसुफ अलैहिस्सलाम वेझो करे पेशानी ते चुमी ॾेई मुंशीअ खे सॾके मुंशी ॾिया गोदामन जा दर खोल ये छोकरो जेतरा कट्टा अन्न जा खणे इनके न झलजांस रब उते वही मोकलस ओ मुझा यूसुफ जेको तुंहिंजी पाकाई बयान करे उनके कट्टा भरे थोड़ी जेको दर दर मां रब जा हुका ॾींदो मां अल्लाह उनके केॾो नवाज़े छॾींदोमांसि ही जमात
सखर में 19 मस्जिदूं शहीद पिया कन केर कोन निकतो दीन जे नाले ते खाइन खोड़ था जे निकता त जमीयत वारा निकता नथा जो सुभान अल्लाह जो दीन जे दुश्मनन सां लड़ंदासीं जो इंशाअल्लाह जो लड़ंदासीं जो विरंदासीं घर घर जमीयत जा झंडा लगाईंदासीं गुस्ताख कलामी न कई अथऊं न कदी हर नई सिज जी सलामी न कई अथऊं न कदी ये जमीयत पंहिंजी जान आहे इन सां त ना ही हिसाब कंहिं गैर जी गुलामी न कई अथऊं न कदी शींहं तई जमीयत वारा हाने को नटी बाबराश जामशोरे में रोड ते वेही रहियो हाने मांखे हिकिड़े एसपी घुरायो वञा त भाऊअ जी क्लिप पियो ॾिस एसपी तॾहिं त मां चयोमांसि न वेड़ पुट ख़ालिद जा तूं विढ़ंदो रहो वेड़ में माण्हुनि तो ॾे मोकिलिया लखे सुर्ख सलाम हर घड़ी हर गांव राशिद नारा तुंहिंजे नाम जा तव्हां वरी बि जेको मोले सालिह इंदड़ आहे न इहो मर्द कलंदर आहे ॾाढा छो न था जो सुभान अल्लाह आईजी हुजे डीआईजी हुजे एसपी सकर हुजे हज़रत उमर सां जो वाक़ियो थो न गुस्ताखी थी सकर में मौली सालिह उते पहुतो एसपी के चई न कुत्ते के गिरफ्तार करे एफआर कटे जेल मोकिलियो न त जमीयत उलमा इस्लाम पूरे सकर के टांगा असां बाहि ॾियण वारा न आहियूं असां बाहि विसाइण वारा हरू भरू को असांजे गीचे में त न पए न ऐं गीचे में पियो तो मौली सालिह अहिड़ो सबक सेखारींदुसि जमीयत वारा डिजन सिखाई कोन खुदा असां डिजंदा आहियूं अकेले रब खां बस आहे मौलाना जड़ी जुर्रत केर ॻाल्हाए थो उन्होंने अमेरिका के साहब मौलाना का सवाल क्यों तुम डरते ही नहीं हो मौलाना जो हम एक जात से डरते हैं जिसके पास हमें जाना है जो ना था जो सुभान अल्लाह सब तबरत करे गाय के सलाम करो भैया तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो साहब नारे तकबीर संसाले इंदर जो नारो हो तो नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे सक्कर हजरत मौलाना मोहम्मद साले इंदर साहब कायदे सक्कर हजरत मौलाना मोहम्मद साले इंदर साहब नारे